सही शेख मोहम्मद आजम शेख सुमारो ज़बरदस्त। ही साईं ही ज़मीन पे की साईं ही साईं जा जो आम फकीर वेठो आहे। हिननि जा साईं जा बहितरीनु चार दोस्त जेके ही चारई पाण में भाइर हुआ। शेख मोहम्मद ऐं शेख मोहम्मद आलम ऐं शेख सुवारो ऐं शेख यूनुस। ही चारई भाइरनि जिन जी हीअ झूलेलाल सां लॻोलॻि अंदरि दरगाह आहे, जिन झूलेलाल खे पंहिंजी ज़मीन ॾिनी ऐं वेहण जे लाइ। ऐं ही चारई भाइर ही उन्हनि जो आरामगाह। जी जी सही सही। इहो असांजे वॾनि खे आहे नसरपुर खां आहे। अच्छा झूलो साईं उतां आयो इन झूले। अच्छा इन झूले में झूलेलाल जो नालो आहे शेख मोहम्मद ताहिर। अच्छा हा नालो शेख मोहम्मद ताहिर आहे। जी जी ही जे जा हुआ सही इन करे शेख सॾायो। सही तूं मुंहिंजी मुज़ावरी कंदा जे ऐं मूंखां पैसा वठ। पैसा कोन वठंदा सही छा वठंदा की औलाद पीढ़ी हले ऐं ॿी असांखे रोज़ी खपे असांखे ॿी का चिंता न आहे। जेका लखनि जी असांखे करोड़ जी न आहे। पंज कणी करे चवंदा हुआ हुनखे पंज कणी असांखे ॾियो। उहा असांखे मूंखे मिले पई न हिन हुकूमत में न को पघार ते सही अबे ॾाढे ॿाहिरि वॾा गुज़ारे असांजे फ़क़ीर सही उन रंग में माना हिते तव्हां दरगाह खे केतिरे टाइम खां वठी संभालींदा पिया अचो? मूंखे 70 साल। तोखे 70 साल थिया आहिनि। तुंहिंजो वाल साहब तुंहिंजो ॾाॾो? ॾाढा अपड़ ॾाढा। अच्छा उहे हिन दरगाह जी ख़िदमत। 400 साल का अच्छा उहे माना यकी तव्हां हिन दरगाह जी झूलेलाल जी ख़िदमत कंदा आहियो? मुज़ावरी आहे ऐं असांजी गादी नशीनी न आहे। गादी नशीनी पाण सही जिन ज़मीन बचती गादी उहो ई सही बेशक सही सही ॻाल्हि आहे। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो साईं मोहम्मद ख़ान बच्चो खेबर खां आयो आहियां। सिंध नगर चैनल आहे मुंहिंजो। हा अॻु में बि तव्हांजी डॉक्यूमेंटरी भरे वियोसि हलाईसीं ऐं माण्हुनि ॾिठी पसंदि कई ऐं हींअर वरी आया आहियूं। असीं तव्हांजी डॉक्यूमेंटरी ठाहिण आया आहियूं ऐं तमामु हिंद सिंध जा माण्हू ॾिसंदा ऐं उन्हनि खे ख़ुशी थींदी। सही 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 वाह सही कोल पहुचे थो त बिस्मिल्लाह करे पंज खनि ॾिए थो नथो करे पर जी दुआ करे थींदा आहियां। सही ज़बरदस्त सही बेशक बाबे चयल आहे सही बाबा जे घर न ॾिए न जेको सही दर्शन अचे हुनखे पुठि ॾिए न हुन चई मालिक हिनखे तूं ॾिजां सही पोइ मूंखे पाए ॾींदो सही ॿिए चकर तोखे भरे ॾींदो सही दुआ करे थींदा आहिनि। सही ॾिए ज़बरदस्त थो बिस्मिल्लाह नथो ॾिए त बि बिस्मिल्लाह सही ज़बरदस्त। ऐं दोस्तो असीं तव्हांखे अॻा पिया कयूं त हीअ तव्हांखे हिते जे मुजावरनि जा ॿारिदारनि जा ऐं जेके ख़िदमतगार आहिनि दरगाह ते जेके राति ॾींहं ते ड्यूटी लॻाए वेठा आहिनि ऐं झूलेलाल अमर अबे ॾाॾे खां वठी असां उन्हनि जा वीचार तव्हांखे ॿुधाए रहिया ऐं यकीनन हीअ दरगाह बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं हीअ पिण बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तमामु ज़बरदस्त हीअ ज़ियारत आहे ऐं तमामु दरगाह बि पुराणी आहे ऐं माशाअल्लाह हिते लखे माण्हू अचनि था। हिते अधु जांट लॻी वई आहे 15-20 ॾींहं अॻु में। बाक़ी जेको सो हुनजो मेलो थींदो आहे मार्च जे महीने में 2 महीननि खां 3 खां पोइ जेको सो हुनजो फुल जांट जो मेलो लॻंदो ऐं उहो बि असां तव्हांखे ॾेखारींदासीं। हीअ दरगाह जो आंगण आहे ऐं झूलेलाल अमरलाल साईं जो तमामु ज़बरदस्त ऐं प्यारी दरगाह आहे। हिते जा जे मुजावर जा बि तव्हां वीचार ॿुधायो ऐं तमामु ज़बरदस्त आहे ऐं अञा बि तव्हां हिनखे हिन जी कोशिशि कयूं था त मुकमल ओतारा बि ॾेखारियूं। हीअ ॾढा हिनखे नंगार चइबो आहे जेको शाम जो फ़क़ीर ॿुधायो त असां रोज़ानो हुनखे वॼाईंदा बि आहियूं। तमामु ज़बरदस्त हीअ झूलेलाल उॾेरोलाल जे दरगाह ते असां कुझु हिसा तव्हांखे ॾेखारिया बाक़ी हिसा बि तव्हांखे असां ॾेखारींदा। हीअ दरगाह जो ॿाहिरियों ॾेखा आहे।
ही दरगाह जा उतारा आहिनि तमामु पुराणी ज़माने जा ठहियल आहिनि जेके तमामु सुठे कारीगीरीअ सां ठहिया पिया आहिनि। हिन में ही जेके पिलर लॻा पिया आहिनि हे काठ जा पिलर आहिनि ऐं जेको छित में लॻल आहिनि इहे बि काठ जा आहिनि दासा लॻल तमामु ज़बरदस्त पुराणी ज़माने जा हिन में लॻल आहिनि। वॾी गुलचिटा जी वॾी कारीगरनि जी कारीगीरी आहे सॼो काठ ते कमु थियल आहे। हिन जी छित बि जेका सा काठ जी ठहियल आहे। हे उतारा आहिनि हिन जा जेके पिलर आहिनि से बि काठ जा आहिनि। दरगाह जे ॿाहिरि उतारनि जो हीउ ॿाहिरियों ॾेखाए ज़बरदस्त। ही दरगाह जा ॿाहिरियां ॾेखनि अंदरियां अंगण जा दरगाह खां जिते मुंहिंजा विहंदा आहिनि ऐं मेले में हिते राग रंग बि थींदा आहिनि महफ़िल बि थींदी आहे ऐं हिते प्रोग्राम बि थींदा आहिनि ऐं ही उतारा आहिनि साम्हूं तमामु ज़बरदस्त। हे दरगाह जे अंगण जा उतारा ऐं अंगण जो हिसो तमामु ज़बरदस्त। ही दरगाह तव्हांखे असां ॾेखारियूं पिया उॾेरोलाल जो दरगाह आहे तमामु ज़बरदस्त। हिते पूरी हिंद सिंध खां हिते माण्हू ईंदा आहिनि ऐं हिते अधु जांच लॻी वई आहे ऐं मार्च जे महीने में वरी फुल जांट लॻंदी आहे। मेलो लॻंदो आहे ही ओभर खेबर शहर नेशनल हाईवे मोटरवे ऐं खेबर शहर नेशनल हाईवे खां 6 किलोमीटर जे फ़ासिले ते ओभर तरफ़ हे दरगाह आहे उॾेरोलाल जो। हे खेबर शहर खां 6 किलोमीटर अॻिते ओभर तरफ़ दरगाह आहे उॾेरोलाल जो। हिन खां ओलह तरफ़ ते बि 7 की 8 किलोमीटर ओभर तरफ़ ते वरी अॻिते वञिबो त टंडो आदम जो शहर आहे। टंडे आदम खां ऐं खेबर खां विच ते ही दरगाह आहे। खेबर खां 6 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे ऐं टंडो आदम खां अचिबो त 8 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। तमामु ज़बरदस्त हे उतारा आहिनि दरगाह जा। हिते जॾहिं मेलो लॻंदो आहे त हिते माण्हू ईंदा आहिनि वेहंदा आहिनि। हे दरगाह जे उतारनि जो ॾेखाए हे उॾेरोलाल झूलेलाल ज़बरदस्त। हे साईं जो खूह आहे अॻ में बि तव्हांखे ॾेखारियोसीं तमामु वॾो खूह आहे जो ज़ूम था कयूं पोइ बि मस थो ॾिसजण में अचे उन ज़माने जो खूह आहे। ही ओभर तरफ़ खां बि गेट आहे ऐं ओलह तरफ़ खां बि गेट आहे ऐं उत्तर तरफ़ खां बि गेट आहे त ॾखण तरफ़ खां बि गेट आहे। 4 गेट आहिनि हिनखे बाक़ाइदे। हे तव्हांखे ॾेखारियूं पिया दरगाह खां जे अंगण ऐं उन जा उतारा तमामु ज़बरदस्त। उॾेरोलाल जो अंदरियों हिसो ही अंगण आहे ऐं दरगाह सां तव्हांखे ॾेखारियो ही साम्हूं रोज़ो दरगाह जो आहे इहो साम्हूं उॾेरोलाल हिंद सिंध जो बादशाह हे उन जी दरगाह आहे। असां अॼु तव्हांखे हिन दरगाह जो अंदरियूं ऐं ॿाहिरियूं ॾेखारियो आहे ऐं यकीनन ही तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं सभिनि दोस्तनि खे इहा रिक्वेस्ट आहे त दोस्तो मुंहिंजो यूट्यूब जो चैनल आहे सिंध नगर इन खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कमेंट कयो ऐं पंहिंजे क़ीमती राय खां आगाह कयो त असांजी महिनत ऐं कावश तव्हांखे कीअं थी लॻे ऐं असांजे चैनल सब्सक्राइब कयो त जीअं असांजी हर वीडियो तव्हां वटि पहुचे ऐं असांजी कोशिशि आहे त तव्हांखे अहिड़ियूं सुठियूं सुठियूं ऐं पुराणियूं ऐं नायाब मालूमात तव्हां ताईं पहुचायूं। पंहिंजो ख़्यालु रखंदा ही असांजी डॉक्यूमेंट्री तव्हांखे ॾेखारीसीं। साथ सलामत ज़िंदाबाद सिंध नगर ज़िंदाबाद। झूलेलाल हिंद सिंध जो बादशाह झूलेलाल उॾेरोलाल।
अंदरियों ॾेख तव्हांखे ॾेखारियोसीं। ही ॿाहिरियों ॾेखार तमामु ज़बरदस्त। हिते अधु जांट लॻी वई आहे ऐं मार्च जे महीने में वरी इनशाला फुल जांट लॻंदी, उहा बि तव्हांखे असां ॾेखारींदासीं। हे मुकमल दरगाह जो ॿियो हिसो पुयूं तव्हांखे असां ॾेखारियोसीं। हे ॿाहिरां चइनी पासे कोट आयो पिया ऐं यकीनन ई तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो।